नारायण जामशोरो पुलिस हथां मुक़ाबले में मारिजी वियल चईं ॾोहारियुनि मथां 5 धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जो रिपोर्टर इरफान बुरफत खां। जी इरफान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, जामशोरो हैदराबाद पुलिस जे तरफां काल रात जेको आहे बी सेक्शन थाणे जे हद सुपर हाईवे ते M9 मोटरवे जामशोरो टूल प्लाज़ा लॻ जेको आहे हिक शकी कार खे रोकण दौरान मुक़ाबले जी दावा कंदे पुलिस जेको आहे 4 जवाबदार ॾोहारियुनि खे जेको आहे मुक़ाबले में मारण जी दावा कई, जंहिंमें मारिजी वियलनि जी सुञाणप अॼु जेकी आहे अली हैदर उर्फ़ हैदरू पुट अब्दुल रसूल उर्फ़ मोहम्मद अयूब ऐं ॿियो आहे महताब उर्फ़ अब्दुल रसूल हूरो ख़ान ऐं टियों आहे अब्दुल रहमान पुट सदला, चौथों आहे नौमान पुट जेको आहे सैफला तौरसी आहे। जेको आहे मारिजी वियल जेके हथियारबंद आहिनि उन्हनि खे राति देर सां जेको आहे बी सेक्शन पुलिस जेको आहे सिविल अस्पताल लाश मुंतक़िल कया, जंहिंखां पोइ उन्हनि जी पोस्टमार्टम बैदि जेको आहे उहो अॼु सर्दखाने में रखियो वियो आहे। उन हवाले सां बी सेक्शन पुलिस मूजिबि उन्हनि जवाबदार मथां जेको आहे 5 अलॻि अलॻि केस दाख़िल कया, जंहिंमें हिकु मुक़ाबले जो आहे ऐं 4 जेको आहे मोबाइल तौर जेको आहे उन्हनि वटां हथियार हथु करण जी दावा कंदे ऐं हिकु कार जेको हथु करण जी दावा जा केस दाख़िल कया विया आहिनि। जॾहिं त जामशोरो पुलिस मूजिबि जेको आहे इन्हनि मारिजी वियल हथियारबंदनि जी अञा ताईं का बि वारसी न थी सघी आहे, जंहिंजे करे उन्हनि खे उन्हनि जा लाश जेको आहे सर्दखाने में रखाया विया आहिनि। ऐं ॿुधायो पियो वञे त पुलिस मूजिबि ॿुधायो पियो वञे त जेको आहे कराची समेत इन्हनि मुख़्तलिफ़ सुपर हाईवे M9 मोटरवे ते जेको आहे इन्हनि मुसाफ़िरनि तोड़े जेके आहिनि शहरनि खे फुरुनि लुटनि जो निशानो बणाईंदे कुझु माण्हुनि खे क़त्ल कयो ऐं केतिरी फुरुनि जे वारदातनि में इहा गैंग मुलवसी, जंहिंजे जेको आहे उन्हनि खे कामयाबु कार्रवाई थी आहे, जंहिंमें इहे जेके 4 हथियारबंद मारिजी विया आहिनि। जी इरफान, अव्हां जी महिरबानी।